अस्सलाम वालेकुम साथियों। अॼो को मुझो ही जो पैगाम है वो सिंध के समूरन प्राइमरी उस्तादन के नाम है त पेटेलफ ऑल प्राइमरी टीचर एसोसिएशन जैंजो बुनियाद मरहूम जान मोहम्मद जमाली साहब रखियो। वह तंजीम ॾिसंदे ॾिसंदे पूरे सिंध पर पाकिस्तान जे में मुलाज़मन की एक तमाम वडी तंजीम लेखी वेंदी हुई। जेकॾहिं असांजे सिंध के अंदर बल्दियात सूबाई इलेक्शन का पोइ जेकॾहिं का वडी इलेक्शन थींदी हुई या जमहूरी तरीक़े सां जेकॾहिं को चूंड जो अमल थींदो हो त इहो थींदो हो पेटेलफ के अंदर। कुछ सालन का असां जूं जेके कोताहियूं आहिनि या असां जूं जेके अनाऊं आहिनि उन्हनि जे सबबु पेटेलफ प्राइमरी उस्तादन जी हीअ मज़बूत तंज़ीम जेका आहे ग्रुप बंदी जो शिकार थी चुकी आहे। असां जेके बि पुराणा उस्ताद आहियूं या जेके रिटायर थी चुका आहिनि असांजा पुराणा पेटेलफ जा सिटी जे अहदेदार खां वठी सूबाई अहदेदारनि ताईं ऐं सभिनी असांजे अहदेदारनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त साईं पेटेलफ जेको प्राइमरी उस्तादन जी मां आहे उहा असांजी तंज़ीम आहे, असांजी मज़बूत सहारो आहे। बिराए महिरबानी करे उनखे धुड़ाबंदी खां बचाइण जे लाइ पंहिंजूं अनाऊं छॾियो। ज़ाहिर नाहे त सॼी उमिरि असांजा ई अहदार आहिनि, असांजी ॻाल्हि हले, असां पंहिंजी नई जनरेशन खे जेको आहे सो वारो ॾियूं, नवनि अहदेदारनि खे वारो ॾियूं। हाणे थियो ईअं आहे जो असांजे ज़िले ऐं थरपारकर जी ॻाल्हि कयां त हिते ॿ ग्रुप थी विया आहिनि। हिकिड़े ग्रुप जी हलफ़ बरदारी तक़रीब हले पई, ॿिए जी थियण वारी आहे। हिकिड़ा हिकिड़े हंधा जेको नोटिफिकेशन जारी पिया कराइनि, ॿिया ॿिए हंधा। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त मर्कज़ में बिराए महिरबानी करे जेके असांजा इंतिहाई मोहतरम, असांजा इंतिहाई मोज़िज़ जेके सूबाई सदर रहिया आहिनि, मरकज़ी सदर रहिया आहिनि, उन्हनि खे चऊं था त साईं महिरबानी करे तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जा 60 साल हिन तंज़ीम खे ॾिना, सर्विस खे ॾिना। हाणे महिरबानी करे तव्हां हिन तंज़ीम ते रहम कयो ऐं तव्हां वरी ॿी नई जेका जनरेशन आहे उनखे वारो ॾियो। तव्हांजी जेका मुदाख़लत आहे, तव्हांजी जेका अनापरस्ती आहे, उन जे करे अॼु जो प्राइमरी उस्ताद इंतिहाई जेको आहे सो लावारस बनियल आहे। छाकाणि जो तंज़ीम त आई कोन्हे न। जॾहिं असांजी तंज़ीम हिकु हुई त सिंध जो उस्ताद पंहिंजो पाण खे जेको आहे सो अकेलो न सम्झंदो। त मुंहिंजी हिकु दफ़ो वरी जेके बि असांजा स्टेक होल्डर आहिनि या जेके मर्कज़ जे पूरी सिंध जी आऊं ॻाल्हि थो कयां, मुंहिंजे ज़िले थरपारकर जी ॻाल्हि नथो कयां। ही मुंहिंजो आवाज़ सिंध जे समूरनि ज़िलनि जे जेके एक्स सदर रहिया आहिनि या मौजूदा सदर आहिनि या जेके तंज़ीम में एक्टिव दोस्त आहिनि जेके चाहिनि था त सिंध जे उस्तादनि जी हीअ वाहिद जेका तंज़ीम आहे वरी हिकु थिए, त अचो हिकु दफ़ो वरी पंहिंजी हिन तंज़ीम खे मज़बूत कयूं, जंहिंजी बाक़ाइदे हैदराबाद जे अंदरि बहितरीनु ऑफिस आहे, जंहिंजो बाक़ाइदे जेको आहे सो हिकिड़ो मुकमल स्ट्रक्चर ठहियलु आहे। आइनी तौर ते ही पाकिस्तान हुकूमत वटि रजिस्टर्ड तंज़ीम आहे त सभु वेछा विसारे करे यूनिटनि खां वठी ज़िले, तालके ऐं मर्कज़ ताईं असां पंहिंजो पाण खे हिकु करियूं त इन में असां सभिनी जी भलाई आहे। पेटेलफ ज़िंदाबाद, उस्ताद इताद ज़िंदाबाद।